ऑनरेबल कोर्ट में मौजूद आहियूं ऐं हिते आयासीं उम्मीद रखी करे 6 सालनि खां हिकिड़ी उम्मीद आस खणी अचो था त असांखे इंसाफ़ मिलंदो। ऐं लास्ट हियरिंग ते अक्यूज़ पार्टी जे तरफ़ खां इहा कंफर्मेशन ॾिनी वई ऐं पंहिंजो हिकिड़ी पक ॾिनी वई असांखे त असां केस अची करे हलाईंदासीं। पोयूं 3 हाज़िरियुनि खां अक्यूज़ सरदार चांडियो एबसेंट आहे, जंहिं ते असां बि ऑब्जेक्शन कयो आहे। ऑनरेबल कोर्ट बि उन्हनि खां जवाबु तलब कयो त तव्हां विद प्रूफ्स अचो, तव्हां सबूत खणी अचो त छो अक्यूज़ जेको आहे गैर मौजूदु आहे। अॼु असांजो केस न हली सघियो, उनजी वजह इहा आहे त अक्यूज़ सरदार चांडियो ऐं उनजो वकील साहब ॿई गैर मौजूदु आहिनि। जॾहिं त वकील साहब लास्ट हियरिंग ते इहा पक ॾेई विया त असां अची करे हिते क्रॉस एग्ज़ामिनेशन कंदासीं, आॾी पुछा कंदासीं, पर उनजे बावजूद बि असांजो केस न हलियो आहे। असांखे इहो बि ख़दशो आहे, इलेक्शन कमीशन खे असां इहा गुज़ारिश कंदासीं त हिननि सरदारनि जा नाला ECL में ॾिना वञनि, शामिलु कया वञनि, छो त असांखे ख़दशो आहे त हीअ भॼी वेंदा, हीअ चोर आहिनि, हीअ करप्ट आहिनि। ऐं हाणे ज़ाहिर आहे हिननि जी हीअ वाखा थी चुका आहिनि त हीअ भॼण जी कोशिशि कनि था, हीअ केस नथा हलाइणु चाहिनि। ऑनरेबल हाई कोर्ट बार बार डायरेक्शंस ॾेई चुकी आहे, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट बार बार डायरेक्शंस ॾेई चुकी आहे त हीअ केस हलाए वञे। हीअ मुंहिंजे ख़्याल वॾो सवालिया निशान आहे जुडिशरी ते। असां अदालतुनि में ऐं ख़ुदा जी ज़ात ते यकीन रखूं था, तमामु ख़तरा हुजण जे बावजूदि, तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई करे असां कोर्ट पहुचूं था, उनजे बावजूदि बि हिते असां अचूं था त असांखे तारीख़ मिले थी। त असां इहा ई गुज़ारिश कंदासीं ऑनरेबल कोर्ट्स खे त असांजो स्पीडी ट्रायल हलायो वञे ऐं डे टू डे प्रोसीड करे असांखे जल्द अज़ जल्द इंसाफ़ ॾिनो वञे। नेक्स्ट जेका हियरिंग आहे उहा 1 तारीख़ असांखे मिली आहे। असां एज़ यूजुअल ईंदासीं ऐं केस खे फेस कंदासीं, पर पोइ बि असां इहो ज़रूरु चवंदासीं, असां इहा गुज़ारिश कंदासीं त असांजो केस जल्दी हलायो वञे ऐं इहो ज़रूरु पुछंदासीं त असांखे इंसाफ़ कॾहिं मिले। ॾिसो, हमेशह इहा तारीख़ पाकिस्तान जी तारीख़ में मुंहिंजे ख़्याल सियासी माण्हुनि खे हाणे ॿियो को बहानो ठाहिणु घुरिजे। जॾहिं बि हू सोढ़ा थिया आहिनि कानून जे हथां त हू बीमारी जो बहानो कंदा आहिनि, हीअ बीमार थी पवंदा आहिनि। सो असां बि तमामु मुश्किलातुनि खे मुंहुं ॾींदे इवन तबियत नासाज़ हुजण जे बावजूदि बि पहुचूं था। त हीअ जेके अक्यूज़ड आहिनि सिर्फ़ु भॼण जा बहाना आहिनि, डिलेइंग टैक्टिस आहिनि, हीअ केस नथा हलाइणु चाहिनि, इन जे करे नथा अचनि पिया। तॾहिं ई असां गुज़ारिश कयूं था ECL में हिननि जो नालो ॾिनो वञे। इलेक्शन कमीशन खे इहा गुज़ारिश आहे त जीअं हीअ भॼी न सघनि। हर सियासी माण्हू तारीख़ गवाह आहे, जॾहिं बि बीमार रहियो आहे ऐं जॾहिं बि हिननि जा बहाना ई हूंदा आहिनि भॼण जा, त हीअ ॿाहिरिनि मुल्कनि में वञी इलाजु कराइनि था। मतिलबु त हिननि एतिरो त तरक़ी याफ़्ता मुल्क खे बणायो आहे, ख़ासि करके सिंध खे बणायो आहे, जो हीअ ॿाहिरिनि मुल्कनि मां पंहिंजो इलाजु कराइनि था। त इहो बि हिननि जे मुंहं ते हिकिड़ी वॾी चमाट आहे असांजे सियासतदाननि ते त पंहिंजे मुल्क खे तव्हां संवारियो। ऐं हीअ हमेशह इहो चयो आहे, मुराद अली शाह साहिब जा त इलाही बयान असां ॿुधा आहिनि त असां सिंध खे जेको आहे सो एतिरी तरक़ी ॾिनी आहे, ख़ासि करे अस्पतालुनि वग़ैरह जे बारे में, त असां अहिड़ो इलाजु